अस्सलाम वालेकुम दोस्तों, ॻाल्हियूं तव्हां सां घणियूं कंदा रहूं था। हिन महिल असां उहा ॻाल्हि कंदासीं जीअं के माण्हू पंहिंजे सॼणनि खे बि दुश्मन सम्झंदा आहिनि। इहो छो, छाजे लाइ, कहिड़ो सबबु आहे, कीअं आहे, इहे उन्हनि जा ज़हन छो ईअं मखलूज थी विया, इहे उन्हनि जे ज़हन में पंहिंजाइप खे बि पंहिंजनि खे बि दुश्मन सम्झी वेठा हूंदा। इहे छो, छाजे लाइ, उन जो कारण कहिड़ो आहे? दोस्तों, जॾहिं अल्लाह जे तौर तरीक़े खां माण्हू मुकरजी वञे थो ऐं पंहिंजे वॾनि जे ॻाल्हियुनि ते अमल न कंदो आहे, पीरनि फ़क़ीरनि औलिया अल्लाहनि जी मुखालफ़त कंदो आहे, कंहिं बि माण्हूअ खे सुठो न सम्झंदो आहे, पाण खे ई सिर्फ़ु सुठो सम्झंदो आहे, पाण खे ई सिर्फ़ु हक़ ते सम्झंदो आहे, पाण खे ई माना सचो सम्झंदो आहे, पाण खे ई माना तमामु भलो सम्झी ॿियनि में ऐब जो ई कढंदो आहे। ॿियनि ते भरोसो उहे माण्हू असली मूर न रखंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो हू अना में ऐं वॾाईअ में हलिया विया। तंहिं करे अल्लाह जे तरफ़ां ऐं औलिया अल्लाह, बुज़ुर्ग, पीर फ़क़ीर ऐं उहे मस्त दरवेशनि जे तरफ़ां, उन्हनि वॾनि पंहिंजे वॾनि जे तरफ़ां, पंहिंजे ख़ानदान जे वॾनि जे तरफ़ां इहे नाराज़गियूं, इन्हनि सभिनि जे नाराज़गियुनि जे तसलसल जे करे हुन जी दिमाग़ सही माण्हूअ खे हुन जे लाइ को सॼण हूंदो त उन सॼण माण्हूअ खे बि ॼण चओ त हू दुश्मन सम्झंदो, ऐं को बि माण्हू हुन खे का बि सलाह मसलत सुठी राह वारी ॾसींदो त उन खे बि चवंदो त न, तूं मुंहिंजो दुश्मन ई, तूं मूंखे सही ॻाल्हि नथो ॾसी। ऐं उहो माण्हू सदाईं नुक़साननि में वेंदो, एतिरे क़दुरु ताईं जो हू कॾहिं बि हुनखे सिधी ॻाल्हि बि ॼण चओ उल्टो लॻंदो, सिधी ॻाल्हि बि ॼण चओ नुक़सानदार लॻंदो। तव्हां हुनखे का बि सलाह मशवरो सुठो ॾींदव त हीउ कमु हीअं थियणु घुरिजे, उहा सही ॻाल्हि वारी ॿुधाईंदुसि त बि हू उन ते अमल न कंदो, चवंदो तूं त मुंहिंजो दुश्मन आहीं। इहा हुनजी माना मत चवंदा को आहे, अल्लाह रुसे त मत खसे, हणे न को हथियार, ॾसे उहा कार जंहिंमें जोखियो जीअ जो। दोस्तों, उन खे रूहानियत ॾाए बि रूह न कढंदो, न निमाज़ ॾे, न रोज़े ॾे, न ज़िक्र अस्कार ॾे, न दुरूद सलाम ते, किथे बि हुनजो रूह न कढंदो। हुनखे सदाईं 24 कलाक बेक़रारी परेशानी जो आलम हूंदो, अहिड़े हद ताईं जो पंहिंजे पीउ ते बि भरोसो न हूंदुसि, पंहिंजे भाउ ते बि भरोसो न हूंदुसि, ऐं हर हिक खां ख़फ़ा हूंदो। हू अहिड़े लेवल सां ज़हनी नफ़्सियाती ॼण चओ मरीज़ थी थो वञे, छो त हुनजो कंहिं ते बि भरोसो न रहंदो आहे। हू सिर्फ़ु चवंदो आहे त मां रॻी सही आहियां, ऐं उन लेवल सां हू सदाईं नुक़साननि में हलियो वेंदो आहे, हुनजो जीअण जंजाल थी वेंदो आहे। जेकॾहिं हू तौबह ताइब करे पंहिंजे वॾनि जे दर्स तदरीस ते हले ऐं माना औलिया अल्लाह, बुज़ुर्गनि ऐं अल्लाह जे नुमाइंदनि जे तौर तरीक़े ते हले ऐं उन जे सिलसिले ते लबैक चवे त हो इहे ॾींहं काश इहे ॾुखिया ॾींहं न ॾिसे। तंहिं करे उन्हनि जो जेको आहे मूंखे ईअं ॾिसण में थो अचे, इहा अल्लाह जे तरफ़ां ऐं औलिया अल्लाह, बुज़ुर्ग ऐं पीरनि फ़क़ीरनि जे तरफ़ां ॼण चओ त हुन लाइ सज़ा मुक़ररु थियल आहे। हिते आख़िरत में त माना आख़िरत खां अॻु में हिते ई हुनखे बेसुकूनी ऐं माना अहिड़े बेसुकूनी जंहिंमें कंहिं बि दोस्त या पंहिंजे मिट माइट ते बि भरोसो न हूंदो, उन खे पंहिंजो दुश्मन सम्झंदो। हू हर कंहिं खे पंहिंजो दुश्मन सम्झंदो आहे, चवंदो आहे मुंहिंजो हिते केर बि कोन्हे, सिर्फ़ु मां अकेलो रहिजी वियो आहियां, ऐं अकेलो ई रहंदो आहे। उन जे माना हिते दुनिया जे लेवल सां को बि सुख जो साह न खणंदो आहे, को बि दुनिया जे लेवल सां हू पंहिंजे लाइ को अहिड़ो माना न करे सघंदो आहे जेको कंहिं सां हू हाल ओरे या हाल ओरे बि
पोइ त उन ते हू जेको चङाई जी दग ॾसींदसि उहो दग नथो वठी सघे, कॾहिं बि हू दग ते नथो अची सघे, सवाइ ज़िलत ऐं माना रुसवाई खां सवाइ हुनखे को बि हथु नथो अचे। तंहिं करे इहो सिर्फ़ु इहा आहे त असां हर कंहिं ते पंहिंजो माना इतबार कयूं ऐं सभिनी लाइ सुठी सोच रखूं ऐं सभिनी खे पंहिंजो सम्झूं, सभिनी में पंहिंजाइप। जेकॾहिं को भला मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त को भला चवंदो हिकिड़ो पहाको आहे, चए भाउ मां तुंहिंजे अबे जी घाटी सिर ॾिठी। भला को बि माण्हू कंहिंखे नुक़सानु ॾींदो त भला उहो ज़ाहिर त थी पवंदो। हिकिड़े मुशाहिदे तहत को सां को अहिड़ो लेवल करे त भला उहो ज़ाहिर थी पवंदो आहे। पोइ अहिड़े लेवल मां हिकिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं बि ॾिसण में मूंखे आयूं त हिकिड़ो के औरतुनि ते बि मां थोरो ॻाल्हायां त के माइरूं औरतूं जेको माऊं आहिनि उन्हनि खे जेकॾहिं 5 पुट आहिनि या 5 धीअरूं आहिनि या 6 धीअरूं आहिनि, मिसाल ॻाल्हि जेका धीअ सवाइ जो ख़्यालु रखंदुसि उन खे चवंदो हीउ मुंहिंजो दुश्मन आहे। जेको पुटु हुनजो घणो देखभाल कंदो चवंदो हीउ मुंहिंजो दुश्मन आहे, हीउ मूंखे मथां सुई हणाए मथां मूंखे माराए छॾे, हिन जो मूंसां असुली नथो लॻे। हालांकि जेको पुट जो हुन सां रूह आहे उन खे उहो दुश्मन सम्झी वेठा। जिन पुट हुनखे रहाइण पंहिंजे घर में न चाहिनि, हुनजो इलाजु कराइण न चाहिनि, हुनखे पंहिंजे घर में माना किथे माना हुनखे रहण लाइ तयारु न आहिनि, हुनजो माना को बि माना करण लाइ देखभाल करण लाइ तयारु कोन्हनि, त उहा मां ज़ोरी चवंदी त मुंहिंजो हो पुटु भलो आहे ऐं जेको पुटु हेतिरी ख़िदमत कंदो, नुंहुं ख़िदमतूं कंदेसि ऐं उहे पुट हुनजो माना देखभाल कंदा त चवंदो ज़ोरी त हीउ मुंहिंजो दुश्मन आहे, हीउ मुंहिंजे लाइ कुझु न। हाणे इहो हुन लाइ छा आहे? इहे दिमाग़ के औरतुनि में बि आहिनि, के मर्दनि में बि आहिनि। जेको हुन सां सुठो हलंदो आहे उन खे हू दुश्मन सम्झंदो आहे, जेके हुनखे इज़त न ॾियनि, हुनखे माना रुसवा कनि, उन खे हू सुठो सम्झंदो आहे। इहे जेके माण्हू आहिनि, अहिड़ा जेके दिमाग़ आहिनि, इहे पिटियल दिमाग़ आहिनि, इहे नाशुक्री वारा दिमाग़ आहिनि। इन्हनि में पंहिंजाइप जो दर्द कोन्हे, इन्हनि में उहा माना जेको सबक़ आहिनि उन्हनि सबक़नि ते अलाह ऐं अलाह जे रसूल जे वॾनि जे उन तौर तरीक़े ते न हलिया। तंहिं करे इहे ज़हन बणिया। महिरबानी। अस्सलामु अलैकुम।